बेशक। के बेझाई दूर हो के बेझाई दूर के दूर बोदा सुपरी के चढ़न न चितते के विसरन न मूर जिय में कुंडीपुर दिलबरा को दोस्त सा बोला जादू लाए रमजी में जादू लाए रमजी में अदू भेनर अज जादू लाए जादू लाए अद्यु भेनर अज वो यार जादू लाए पखो पखन सावण हो पखो पखन सावण पखो पखन सावण ओरे जी अनवो यार जादू लाए अज वो यार जादू लाए उभर दीह दुखा उभर दीह दुखा जो उभर दीह दुखा सूरन सदो सिजवो यार जादू लाए रमजी में जादू लाए रम जादू लाए रम जादू लाए रमजी अद्यु भेनर अज वो यार जादू लाए रमजी शाह लतीफ हो लालो लाल लतीफ अदियु शाह लतीफ
मुर्शिद कामिल गजबो यार जादू लाए रमजी जादू लाए रमजी अदियूं भेनर अॼु यार जादू लाए रमजी जादू लाए रम जादू लाए रम जादू लाए रमजी अदियूं भेनर अॼु यार जादू लाए रम भट साहब हिकिड़ो आम फ़नून लतीफ़ा जा जेके नक़ाद आहिनि उहे चवंदा आहिनि त असल में ही जेके अदीब शाइर मौसीक़ार मुसविर थियण त जादूगर चाहींदा आहिनि पोइ जादूगर न थी सघंदा आहिनि त पोइ कलमकार अदाकार शाइर रागी थी वेंदा आहिनि ऐं तव्हांखे बि उन ई तसलसल में ॾिसां पियो तव्हीं हिकिड़ा बहितरीनु जादूगर मुक़ररु आहियो शोला बयानी सिंध में तव्हां ते ख़तमु आहे त इहो किथां सिखे सुपरी या कासाइकी कार छा हो त लिखण पढ़ण त ज़ाहिर आहे उस्ताद जी हैसियत में बि शाइर जी हैसियत में पे कयोसीं इहो थोरो ॻाल्हाइण जो बि शौक़ु थींदो हो आम तरह सां निजी महफ़िलुनि में त ख़ैर हर को माण्हू ॻाल्हाए थो वञे थोरो अदबी गॾिजाणियूं के थींदियूं हुयूं त पोइ उन में ॿ अखर ॻाल्हाइबा तक़रीर असांखे जेका सेखारी या जंहिं असांजी हिमत अफ़ज़ाई कई उहा हुई सिंध जी हिकु अहिड़ी शख़्सियत जेको पाण बि तमामु सुठो मुक़ररु हो ऐं जंहिं मूं जहिड़े माण्हू खे तरबियत कई सम्झायो त ही जुमिला मौक़े महल सां कीअं ॻाल्हाइबा आहिनि उहो मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी गिरामी साहब जी सभ खां वॾी ख़ुशूसियत हुई त नौजवाननि जी हिमत अफ़ज़ाई थींदी हुई पोइ को सब्जेक्ट को उनवान ॾींदो हो पंहिंजे घर घुराए अॼु हिन ते ॿ अखर ॻाल्हाए ॾेखार पोइ आउं उथी बीहंदो संदसि घर में पाण वेठो हूंदो कठ ते टेक ॾियो या कुर्सी ते पोइ 5-10 मिंट ॻाल्हाईंदोसि पोइ वरी को दुरुस्तगी कंदो पोइ ईअं करे पोइ थोरो वक़्तु बि वरितोसीं ऐं ॿियो हुनजो चवणु हूंदो त थोरो ॻाल्हाइबो त शींहं जो जिगर धारे अचिबो खड़को करे ॻाल्हाइबो ईअं हर बो रास्ते झुने सुर में हेठियुनि सुरनि में ॻाईंदे त केरु ॿुधंदी कोन हिन ज़ामिन अली हींअर हिकु नग़मो जो ॻायो एक्चुअली मुंहिंजी वाबस्तगी 1950 में मुर्शिद लतीफ़ सरकार जी दरगाह सां थी 1950 में पहिरीं अदबी कॉन्फ्रेंस जंहिंखे चइजे छाणे हिंदुस्तान में पाकिस्तान थियण खां पोइ काफ़ी असांजा हिंदू दोस्त जेके हिसे हलिया विया हिंदुस्तान त पहिरीं अदबी कॉन्फ्रेंस साईं मीरा मोहम्मद शाह उन ज़माने में PWD जो मिनिस्टर हो पोइ उन इहा हिते भिटशा ते अदबी कॉन्फ्रेंस कराई जिते हींअर मौजूदा वक़्त में आलीशान ऑडिटोरियम ठहियलु आहे इहो कची हिकिड़ी जाइ हुई भिट हुई हिकिड़ी उते मिड़ी वारी जा दड़ा हुआ वारी जे दड़ जे मथां तंबू हणी हिते तक़रीब कईसीं डॉक्टर शेख मोहम्मद इब्राहिम ख़लील खे उन कॉन्फ्रेंस जे लाइ अदीबनि आणण जो कमु सौंपियो वियो त डॉक्टर साहिब सां मुंहिंजी वाबस्तगी त पोइ असीं गॾिजी उते वियासीं या मुंहिंजी मुर्शिद लतीफ़ सरकार जी दरगाह ते पहिरीं दफ़ो हाज़िरी हुई हिन खां अॻु में आउं क़दम कोन वियुसि ऐं ज़ाहिर आहे त 50 में आउं 15-16 सालनि जी उमिरि जी मुंहिंजी हुई वर्कर जी हैसियत में कमु कयोसीं पाणी पियारियोसीं ख़िदमतूं कयूंसीं चिलमची झले बीठासीं त जीअं हथ धोजनि उहे अदीबनि बुज़ुर्गनि जा अता मोहम्मद हामी जहिड़नि माण्हुनि जा ऐं इन्हनि बुज़ुर्गनि जा हथ धुआरजनि मोहम्मद ख़ान गनी अता मोहम्मद हामी सरशार उकेली मोहम्मद असांजो डॉक्टर शेख मोहम्मद इब्राहिम ख़लील इहा माण्हू अचनि उन्हनि जा हथ आगा ताज मोहम्मद जहिड़नि माण्हुनि जा हथ धुआरजनि इहो असांजे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ हो ऐं उन्हनि जा हथ धुआरियासीं ऐं अॼु उन हथ धुआरण जे ई तुफ़ेल आहे जो कुझु लिखी पढ़ी सघिया आहियूं वॾी दावा कोन थो करियां तव्हांजी जेको कितो आहे ख़ासि तरह सां जेका शोला बयानी तक़रीर वारी जंहिंखे तव्हां चयो त बसि उस्तादनि चयो त माइक ते बि चढ़ी अचो ऐं तीवर जे सुरनि वारी तक़रीर कयो ऐं जीअं छांइजी वञो पंहिंजनि ॿुधंदड़नि ते त तव्हांजो कितो बि ईअं हिकिड़ी शोला बयानीअ जो ई हिकिड़ो नमूनो नज़र अचे थो उन में पढ़ण जो अंदाज़ हो न ख़ासि तरह सां जेकॾहिं साॻियो कतो जेकॾहिं पढ़ण जो अंदाज़ उहो न रखां हा त शायदि शोले बयानी ॾिसण में न अचे हा पुछणु चाहियां पिए त इहो इंट्रोड्यूस कीअं थियो ऐं तव्हां इन किते जे सिन्फ़ सां कीअं मूं असल में छा आहे त कतो लिखणु शुरू कयो 1954-55 खां ऐं इबरत हफ़्तेवार में हुउसि उते बि लिखंदो हुउसि
पोइ जॾहिं आउं हिलाल पाकिस्तान माहवार एडिशन में आयुसि त मुंहिंजी ज़िमेदारी माहवार एडिशन सां गॾोगॾु रोज़ानो इबरत में कतो लिखण बि हुई। पोइ ईअं मूं 55-56 में कतो लिखियो। हिकिड़ो कतो मूंखे यादि आहे जंहिं ते रईस ज़ियाउद्दीन बुलबुल मूंखे ख़त लिखियो त कतो अहिड़ो लिखियो अथई जो दिलि चवे थी त जेकर मूं वटि का जागीर हुजे त तोखे इनाम ॾियां। उहा हुई त बालो पर जो ख़्यालु कहिड़ो ज़ोल सां कुझु फड़फड़ाए। उर्दू अखर इहे इन में हुआ उन वक़्त में। बालो पर जो ख़्यालु कहिड़ो ज़ोर सां कुझु फड़फड़ाए, या मिले वझ मौत खे या ही कफ़स कटिजी वञे, जिन निगाहुनि लाइ चवीं थो अमन जूं आहिनि नक़ीब, ॾिस मतां इन्हनि निगाहुनि सां न को फटिजी वञे। इहो हो मुंहिंजो 55 में लिखियलु कतो जंहिं ते रईस ज़ियाउद्दीन बुलबुल मूंखे आफ़रीन ॾिनो। पोइ कते जी शाइरी में मूं पंहिंजे उस्तादी त ज़ाहिर आहे त मुंहिंजो साईं डॉक्टर शेख मिराई ख़लील साहिबु हो। कॾहिं कॾहिं आउं गिरामी साहिब खे बि ॾेखारींदुसि। ॼाण इबरत अख़बार में अचण खां पोइ 58 में आउं इबरत में आयुसि त गिरामी साहिब जो घर बि उन घिटी में हो त सुबुह शाम सलामी थींदी हुई। पोइ को नज़्म हूंदो हो, का अहिड़ी शइ हूंदी त आउं खेसि ॾेखारींदुसि। हिकिड़े भेरे मूं नज़्म लिखियो जेको शाये थियो, मेहराण में बि शाये थियो ऐं इबरत जे टाइटल ते बि शाये थियो। उहो सिंध ते नज़्म हो। मूं लिखियो सिंध थ्रू एजिस हिकिड़ो दौरु आयो, सिंध थ्रू सेंचुरीज़। उहो सेंचुरीज़ जे दौर में हिकिड़ो एडिशन निकितो, मूं सिंध ते नज़्म लिखियो। पोइ आउं खणी वियुसि गिरामी साहिब खे ॾेखारण जे लाइ त हीअ नज़्म ॾिसे त पसंदि करे त आउं हलायां। ॼाण इबरत वरी अख़बार हुई उन वक़्त में त मतां कोताही रहिजी वञे। पर मूं ॾिठो त नज़्म पढ़ण खां पोइ गिरामी साहिबु रोई ॾिनो। ॼाण हुन में पछाड़ी जो लिखियलु मीर मदनी जी दुआ, त मूं ॾिठो त रोई ॾिनी। मूंखे चई त ॾाढो सुठो लिखियो त इहो छप वञे। मूंखे सर्टिफिकेट मिली वियो। पोइ किताब लिखियमि। मुंहिंजो मुहतात अंदाज़ो आहे, मुहतात अंदाज़ो आहे। ऐं शायदि मूं वटि मवाद कोन्हे, तंहिंजे करे केरु सुभाणे जेकर तव्हां या केरु मूंखे चए त भला खणी अच त ॾिसूं, त मूं वटि शायदि 100 खां वधीक बि न हुजनि। मूं 5000 कता लिखिया आहिनि। मुंहिंजो अंदाज़ो आहे। 56 खां पोइ इबरत में आयुसि, इबरत में लिखणु शुरू कयुमि। इबरत में 3-4 साल वरी साईं ज़ेब आखली साहिबु आयो। ज़ेब आखली साहिबु पंहिंजा कता लिखिया। पोइ वरी ज़ेब आखली साहिबु हलियो वियो त वरी मूं इबरत में लिखणु शुरू कया। कुझु वक़्तु आफ़ताब में लिखियुमि, कुझु ॿियनि अख़बारनि में बि लिखियुमि। कुझु ॿिया यादगार किता जिन यादगार कता बसि त घणेई आहिनि। समूरी ज़िंदगी मुंहिंजी गुज़र थी हादसनि में वई, कयमि छा शाइरी तो लह सां कहिड़नि काग़ज़नि में वई, किताबे ज़िंदगी जा वर्क वेठो हाणे उथलायां, कमाई हेतिरी सारी सां कहिड़नि सिलसिलनि में वई। मख़्तूम साहिबु कंहिं ॻाल्हि ते कंहिं माण्हू सां नाराज़ थियो। उहो भरियल महफ़िल में थोरो नाराज़ हो। पर उन माण्हू जॾहिं साम्हूं आयुसि त उनखे न सिर्फ़ु माफ़ु कई पर उनखे भाकुर पाए मिलियो बि सही। मूं उन मौक़े ते जेको शेर चयो उन वक़्तु चई ऐं पोइ मख़्तूम साहिब खे ॾेखारियुमि त हयाती वई गुज़री सफ़र दर सफ़र, किथे कीन ठाहे सघियुसि पंहिंजो घर। इहो पंहिंजे मुतलिक़ो मुंहिंजो। हयाती वई गुज़री सफ़र दर सफ़र, किथे कीन ठाहे सघियुसि पंहिंजो घर, इहो पिणु अव्हां जे करम जो मिसाल, मिठी मुर्क सां था करियो दरगुज़र। चवनि जेके परवानो शाइर न आ, लिकी गीत मुंहिंजा था ॻाइनि मगर। उहे बि मुंहिंजा गीत कॾहिं कॾहिं लिखी ॻाईंदा बि हुआ। तव्हांखे ॿुधी शायदि तजुब थिए, तव्हांजी वाबस्तगी जिन इदारनि सां आहे तव्हांखे ذاتی तरह ख़बर आहे त मूं पंहिंजे इन शाइरी जे सॼे दौर में कॾहिं बि कंहिं फ़नकार खां पंहिंजो कलाम न ॻारायो आहे। ऐं तव्हांजे इन मौज़ूअ ते जेको तव्हां मूंखे सवाल जे लाइ हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे, ऐं ॿीहर ईंदुसि त चवनि जेके परवानो शाइर न आहे, लिकी गीत तंहिंजा था ॻाइनि मगर, इन जो जवाबु आउं तव्हांखां वठंदुसि सवाल जी सूरत में। ज़ामिन तव्हां ॻाल्हियूं ॿुधो पिया परवाने भट्टी साहिब जिन जूं, एॾियूं पंहिंजे दौर जूं हिकिड़ियूं तमामु अहम यादगार ॻाल्हियूं जिन